चीनी शहरन के खणी वेंदड़ गाड़ी बम ऐं बुलेट प्रूफ न हुई। मार्ची वियल चीनी इंजीनियर्स में हिकु औरत इंजीनियर भी शामिल हुई। पुलिस बशाम वाक़े में मार्ची वियल चीनी इंजीनियर्स बाबति ॿी जांच रिपोर्ट वफ़ाक़ी माणे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त वाक़े वारे हंध खां दासू डैम 77 किलोमीटर बशाम थाणो लॻभॻि 6 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। आपघाती हमले खां पोइ बस 300 फुट उन खाई में वञी किरी हुई। वाक़े वारे हंध जा CCTV फुटेजिस भी हासिल कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्की के सदर रजब तैयब एर्दोगान जो फ़ोन ते राब्तो ॿितरफ़न लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारे मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्की के सदर के ईद उल फितर जो अॻुवाट वाधायूं ॾिनियूं। सदर पारां रजब तैयब एर्दोगान के पाकिस्तान के दौरे की भी दावत। आसिफ अली ज़रदारी पारां तुर्की के अवाम लाइ नेक ख़्वाहिश जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े ते हाज़री। मुस्लिम उम्मत मुल्क ऐं क़ौम की खुशहाली लाइ दुआ कई। वज़ीर आज़म मस्जिद नबवी में सोमानी की नमाज ऐं नफ़िल भी अदा कया। मरियम नवाज़ तरफ़ां मुल्क की तरक्की खुशहाली ऐं फ़लस्तीन कश्मीर सूडान ऐं आलम इस्लाम लाइ दुआऊं। कराची में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट पारां बस अड्डन ते पहुची वधीक भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टर्स खिलाफ़ कार्रवाई। सेक्रेटरी मुसाफ़िरनि खां वरितल वधीक भाड़ो वापसि करायो। वधीक भाड़ो वसूल कंदड़ केतिरनि ई कोचिस के चालान कयो वियो। ट्रांसपोर्ट्स के रूट परमिट रद्द करण की भी वार्निंग जारी। बलोचिस्तान के ज़िले पंजकोर और डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस डेरा इस्माइल खान में गुझे इतलाते कामयाब ऑपरेशन कयो। फायरिंग की डेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। पंजकोर में ऑपरेशन दौरान फायरिंग की डेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दन वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि खिलाफ़ कार्रवाई में मुलविस हुआ। फुलजी स्टेशन भरिसां हथियारबंदन फायरिंग करे चौकीदार के कत्ल करे छॾियो। ॻोठ अहमद खान डावज में हथियारबंदन सोलर प्लांट के चौकीदार ज़ाहिद हुसैन डावज के गोलियों हणी कत्ल कयो। मक़तूल के भाउ राशिद जो चवणु आहे त कंहिंसां का बि दुश्मनी नाहे। वाक़े की जांच करे कातिलनि के गिरफ़्तार कयो वञे। गज़ा में इसराइली फ़ौज की बरबरत के 6 महीना मुकम्मल जंगबंदी वारी ॻाल्हियुनि में का भी अखबराई न थी। अरब मीडिया मूजिब इसराइली फ़ौज गज़ा के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 45 फ़लस्तीनियुनि के गिरफ़्तार करे वरितो। जंग के 175 ॾींहं दौरान 32,623 माण्हू शहीद ऐं 75,092 खां वधीक ज़ख़्मी थिया। जंग में 99 फ़लस्तीनी सहाफ़ी ऐं 3 लिबनानी सहाफ़ी भी मारिजी चुका। जंग की कवरेज दौरान 16 सहाफ़ी ज़ख़्मी थिया।